अस्सलामुअलैकुम दोस्तों, आऊं आहियां अब्दुल्ला गडानी। दोस्तों, रात ॻोठ कमू गडानी में चोरी जी वारदात पेश आई। जॾहिं त अब्दुल रज़ाक गडानी जे दुकान के चोर मथे छत खां खाट हणी करे कुछ रोक रक़म पैसा तक़रीबन 90,000 रुपया पैसा ऐं उन खां अलावा कुछ सामान बटूं शनाख्ती कार्ड वग़ैरह ऐं जेके सिगरेट जा डंडा ऐं कुछ ॿिया सामान खणी विया। दोस्तों ॾिसी सघो था पिया, ही जेकी आहे अटे जी मशीन आहे, हिन जे मथां चढ़ी करे खाट हणी करे कुछ पैसा खणी विया ऐं ही दुकान बंदि पियो हुयो। ही दरवाज़ो भी ॾिनल हुयो ऐं ही दरवाज़ो भी बंदि हुयो। दुकान जे परे तरफ़ खां फिरी आया। अचो तो तव्हांखे उहे भी ॾेखारियूं। दोस्तों, ही आहे जेकी आहे दुकान आहे। हितां खां चोर मथे चढ़ी करे खाट हणी करे कुछ पैसा सामान वग़ैरह तक़रीबन 90,000 रुपया पैसा, शनाख्ती कार्ड, बटूं ऐं सिगरेट जा कुछ डंडा खणी विया। जी अदा अब्दुल रज़ाक कुछ हवाल ॾियो। हाँ, जी तो रात तकरीबन 12 बजे 43 मिनट जो टाइम हुयो जी। तो मुझे दुकान के चोरन खाट हयो जी। उन सां गॾो गॾु जी तो 90,000 कैश रक़म खणी विया गले तां। जी जी। ऐं ॿियो त पंहिंजो कुछ कीमती सामान हुयो, कुछ सिगरेट हुया, उहे खणी विया, जंहिंमें असल कार्ड कापी हुयो मुंहिंजो शनाख्ती कार्ड, उहो भी खणी विया। सही। सो अवां खानपुर मारिस जो के छा ॾींदो मुतालबो छा था रखो? खानपुर एसएचओ बरकत अली भट्टी खे इहो रिक्वेस्ट कंदासीं त महिरबानी करे कुछ कारकर्दगी में इज़ाफ़ो करे। जी। असां वटि चोरनि जो बड़ी ज़ोर आहे, बारियाड़ी में वेठा आहियूं। सही। छा कुछ वक्त पहिरियां भी आया हुआ छा? हाँ, असीं 1-2 दफ़ा अॻु में भी आया पर उन में फेल विया। सही। रात हिननि जो धक हुयो, लॻी वियो। अवां के जाग वग़ैरह? जाग मूंखे थी न, तॾहिं त बचा थी वियो। सही सही। हाँ। सो दोस्तों, अवां ॿुधो आहे, ही आहे दुकान जो मालिक अब्दुल रज़ाक गडानी। अवां के हाल अहवाल ॾिनई त शनाख्ती कार्ड ऐं कुछ रोक रक़म 90,000 रुपया पैसा ऐं सिगरेट जा डंडा जेके आहिनि उहे खणी विया ऐं जाग थी, इन जे करे थोड़ी बचा थी वई। सो खानपुर में एसएचओ के इतला थी ॾिजे, मुतालबो कजे थो त इन्हनि चोरनि जे ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वञे। हिननि जेको आहे ग़रीब माण्हुनि जो जीअण जंजाल करे छॾियो आहे, आराम इन्हनि फिटाए छॾियो आहे ग़रीबनि जो। सो ही वीचारा पंहिंजो दुकान हलाइनि या इन्हनि चोरनि जी जेकी आहे उहा रखवाली कनि या पंहिंजे दुकान जी हिफ़ाज़त कनि। सो ही रमज़ानुल मुबारक जो महीनो, बाबरकत महीनो, इन्हनि जे अंदरि जेकी आहे चोर रात जो चोरी करे फ़रार थी था वञनि। सो खानपुर मां एसएचओ के इतला थी ॾिजे त खुदारा इन्हनि जे ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वञे। जीअं रूपोश जवाबदारनि जे ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वञे थी, उन्हनि जा घर साड़िया वञनि था, ईअं ई मुतालबो कजे थो त जेके चोर चोरी करनि था पिया उन्हनि जे ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वञे ऐं जेकी इन जो नुक़सानु थियो आहे तक़रीबन 90,000 रुपया पैसा ऐं सिगरेट जा डंडा, शनाख्ती कार्ड, इन्हनि खे फ़ौरी तौर वापसि कयो वञे। अस्सलाम वालेकुम।